थोड़ी देर पहिरियां इहो को बयान आयो आहे नवाज़ साहिब जे तरफ़ां उन जे बारे में असां हाज़िर थिया आहियूं हिते ऐं एहतजाज रिकॉर्ड करणु आया आहियूं त मां हिकु आर्मी जो सुबेदार रिटायर आहियां ऐं हाणे आयो आहियां तक़रीबन 2 महीना थियो थिया आहिनि। तो इन हिसाब सां असां पंहिंजे कम सां कमु रखंदा आहियूं कि न कंहिंसां ऊच नीच कई आहे न असांजो को हिन जेको इल्ज़ाम लॻायो आहे त जेको इहो आइस जो कारोबार कंदो आहे या हीअ वेपन सप्लाई कंदो आहे। ठीकु आहे, हिन जी मूंखे रिक्वेस्ट थो कयां SHO जेको हिन एरिए जो आहे अखिरी, हुन खां बाद में SP साहब खे रिक्वेस्ट आहे, IG साहब खे रिक्वेस्ट आहे, वज़ीर आला सिंध खे रिक्वेस्ट आहे त हीअ शख़्स जेको आहे एंटी आर्मी आहे ऐं हीअ माण्हू तमामु आर्मी जे ख़िलाफ़ु थो ॻाल्हाए ऐं जेको बि हिन हिते अची प्रेस क्लब में ॻाल्हायो आहे तमामु ग़लति ॻाल्हायो अथई ऐं शैतान बि चयो अथई। इन खां अलावा ऑफ कैमरा तमामु घणो ग़लति थो ॻाल्हाए आर्मी खे ख़ासि करे। तो मुंहिंजी रिक्वेस्ट आहे जेके आला हुकाम खे त बराए महिरबानी बराबरि इंक्वायरी कई वञे, जेको हिन बयान रिकॉर्ड करायो आहे हिन जी बराबरि इंक्वायरी कई वञे ऐं मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त हिन माण्हू जो टेस्ट करायो वञे ऐं मां बि हाज़िर आहियां। मां पंहिंजो टेस्ट कराईंदुसि जिथे बि मूंखे जेके आला असांजा आहिनि हुकाम जंहिं बि असांखे घुरायो असां टेस्ट कराईंदासीं त आइस कंहिंजे खून मां निकिरे थी, शराब कंहिंजे खून मां निकिरे थो। इहो जेको आहे तमामु जेके मां नाला ॿुधाईंदुसि जेॾी महिल कहिड़ो बि आला इदारो असांजे सरपरस्ती लाइ आयो त मां उन्हनि खे नाला ॿुधायां त हीअ माण्हुनि जा टेस्ट थियणु घुरिजनि ऐं मां पंहिंजो टेस्ट कराईंदुसि। साईं असांजे जेके चइबो रस्ते सां वञनि पिया, इहो रस्तो न आहे, इहा असांजे घर मां गली मां। ऐं कल्ह हिकु कॉन्फ्रेंस घुराई जेके असांजा रिटायर ॿाहिरि फौजी आहिनि, हिकु असांजी पूरी टीम आहे, उहे आया असां वटि टी पार्टी हुई, उन्हनि खे बि मां ॾेखारिया। मां चयो हीअ ॾिसो माण्हू असांजे घरनि जे ॿाहिरों लखियूं कुहाड़ियूं खणी फिरनि पिया। पोइ उन्हनि अची तमामु स्ट्रगल कयो ऐं उन्हनि अची चयो त ठीकु आहे असां जेको आहे सो फ़ैसिलो था रखायूं या पोइ कयूं था, तव्हांजी बनी छा लाइ रखो। पोइ हुन वटि विया, हुनखे चऊं बाबा तो बनी ते कब्ज़ो कयो आहे ऐं बराए महिरबानी हीअ असांजो रिटायर फौजी आहे ऐं हिन सां ज्यादती आहे, नाजाइज़ी आहे, तव्हां हीअ कमु ख़तमु कयो। हुन चयो बाबा बिल्कुलु ठीकु आहे, मां फ़ैसिलो रखो ऐं मां हिनखे को मसइलो कोन्हे, मां कब्ज़ो छॾियां थो। पोइ वरी हिन जेके असांजा दोस्त हुया वापसि अची विया त उन खां बाद में हिननि बाक़ाइदगी सां हमिलो कयो आहे ऐं अची घर ते हमिलो कयो आहे ऐं चार दीवारी पामाल कई अथऊं। ऐं असां जेको आहे सो हुनखे मतिलबु ऐसे छोकिरी खे मां फ़ोन कयो, पुलिस पहुती आहे, पुलिस अची हटाया आहिनि, पुलिस गवाह आहिनि जी त पुलिस अची उन्हनि माण्हुनि खे हथियारनि सां, मशीनूं उन्हनि वटि हथियार हुया, उन्हनि खे अची पुलिस पाण हटायो आहे ऐं असांजा ज़ख़्मी खणी ऐं असांखे हॉस्पिटल ताईं पहुचायो आहे। जेके असां ते ग़लति इल्ज़ाम लॻ रहिया आहिनि मोहतरम जनाब नवाज़ सांगी साहिबु, उनखे जेको आहे ग़लति असांजे भाउ ते जेके ग़लति इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि उहे जेके बिल्कुलु फेक आहिनि। असांजो भाउ अहिड़ा कम न कंदो आहे। आइस जा जेके कूड़ लॻ रहिया आहिनि उहे आइस बिल्कुलु असांजो जेको आहे कोन कमकार न कंदो आहे। रिक्वेस्ट आहे हिन एरिए जे SHO खे ऐं असांखे चवणु SP साहिब खे, IG साहिब खे, वज़ीर आला सिंध खे ऐं जेके हीअ असांजा क़ौमी इतिहाद जेके हीअ आहिनि असांजे आर्मी जा जवान जेके हिते आहिनि पूरे उन्हनि खे बि रिक्वेस्ट आहे त अची हिन में जीअं पहिरियों असांजी मदद कई ऐं हुनखे रोकियो ऐं बनीअ ते कब्ज़े जे लाइ हाणे बि अचनि ऐं ॻाल्हियूं कनि ऐं जेको इंक्वायरी कई वञे हिन जी। मां इहा गुज़ारिश थो कयां त इंक्वायरी कई वञे त हीअ जेको इल्ज़ाम लॻो आहे उनजी इंक्वायरी कई वञे त छा कल्ह सुभाणे वरी को ॿियो इल्ज़ाम लॻाईंदो, इन लिहाज़ सां हीअ इंक्वायरी कराए त हीअ अॻिते कोई अहिड़ो वरी क़दम न खणे।